अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। जीअं तव्हीं ॼाणो था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जी ख़िदमत में उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं जिन में सचाई जा सॾ हूंदा आहिनि, जिन में तारीख़ जा अमुल वर्क हूंदा आहिनि। असीं चाहियूं था हीउ सफ़र सफलता माणे, जंहिं लाइ असांखे अवां जे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। अचो इन सफ़र में असां सां हमक़दम बणिजो। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन नॉन प्रोफेशनल बुनियादनि ते हलंदड़ इदारो आहे जेको कुझु सुञाण धुरियुनि जे माली सहकार सां हली रहियो आहे। असांखे अवां जे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। अचो हिन सफ़र में असां सां हमक़दम बणिजो, असांजो माली सहकार करियो त जीअं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पाण भरो थी सघे। उन सां गॾोगॾु असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारियो। STP जैगवान हैदर मलाह जे फेसबुक ते रखियल इन्हनि सिटनि ही सिंधाए साईं, शराब पी होटल जी कढ़ाई खाई को हार्ट अटैक में लीडर मरे त शहीद। इन नए बहस खे छेड़े छॾियो आहे। हैदर मलाह पारां ही स्टेटस उन वक़्तु रखियो वियो जंहिं वक़्तु क़ौमी कारकुन ॾेह तोड़े परॾेह में रहंदड़ सिंधियुनि लाइ जाखोड़ींदड़ डॉक्टर इनाम सियाल लाॾाणो करे वियो हो। संदसि इन स्टेटस ते रद्द अमल ॾींदे नाम्यारे साफ़ी नेमत खोड़े लिखियो, हिन वक़्तु उहा ॻाल्हि करणु मुनासिबु न हुई। तमामु अणवणंदड़ नाज़िबा ऐं दिलि खे तकलीफ़ ॾींदड़ पोस्ट तव्हां ते अफ़सोस ई करे सघिजे थो। मुजीबुर रहमान मीर भर लिखियो त मर्कज़ी अॻवान थी करे अहिड़ी सोच हूंदी त लाज़िम कारकुननि जी तरबियत बि अहिड़ी हूंदी। सिंध में माण्हू दुश्मन जे मौत ते बि अफ़सोस कंदा हुआ ऐं अव्हां जहिड़नि हलकड़नि खे ॾिसी लॻे पियो त सिंध मां इख़लास, कुर्ब ऐं हमदर्दी घटिजंदी पई वञे। हीअं त धारिया तासुब परस्त बि कोन कनि जीअं अव्हां कयो आहे। जॾहिं त शदीद रद्द अमल खां पोइ हैदर मलाह वज़ाहती पोस्ट में लिखियो आहे त इरफान आलमाणी साहिब, शिराज नाइच साहिब, सतार ज़ंगेजो साहिब, मां इनाम सियाल मरहूम खे न सुञाणा, न मुंहिंजी उन सां का मुलाक़ात आहे, न उन जी ज़ाती ज़िंदगी बाबति मूंखे का ख़बर आहे, न उन जे बेवक़्ताए ते मौत जे सबबनि बाबति मूंखे का ॼाण ई आहे। अव्हां मुंहिंजे मंशात मुख़ालिफ़ पोस्टनि खे मरहूम सां अलाए छो मनसूब कयो आहे। छा मां किथे का पोस्ट में मरहूम जो नालो लिखियो आहे या ज़िक्र कयो आहे या कोई इशारो ई ॾिनो हुजे त हिते उन जा सबूत रखो। मुंहिंजा साईं, मां पंहिंजी अखियुनि सां सिंध जे क़ौमी कारकुननि खे शराब ऐं मंशात जी लत में ॾिसां पियो। यकीनन उहे क़ौमी अॻवाननि खे फॉलो कनि था। के क़ौमी अॻवान त किताबनि में मद बाबति पना कारा करे विया आहिनि, के रोज़ सोशल मीडिया ते पिया थेड़ खाइनि। अॻु असांजा अॻवान उनखे ऐब सम्झंदा हुआ। शराब पीअण खे हाणे फैशन में शुमार कयो वञे थो। नतीजे में सिंध जे क़ौमी कारकुन जी अक्सरियत अॼु उन इलत जो शिकार आहे। सिंध जी घटी घटी में मंशात विकिरो थी रही आहे, जंहिं पोयां केरु आहे सो अव्हां बख़ूबी ॼाणो था। मुंहिंजे मंशात ख़िलाफ़ लिखण सां जेकॾहिं हिकु बि क़ौमी कारकुन शराब ऐं मंशात जी इलत खां पाण खे आजो करे थो त उन अमल ते त अव्हांखे ख़ुशि थियणु घुरिजे। मुंहिंजे पोस्टनि खे तकरारी करण में साफ़ी इरफान आलमाणी साहिब किरदारु अदा कयो। इरफान आलमाणी जसकम न्याज़ कालाणी जो एक्टिविस्ट बि आहे, जंहिं मुंहिंजी हिकु पोस्ट जो स्क्रीन शॉट रखी पोस्ट कई त हीअ पोस्ट हैदर मलाह मरहूम इनाम सियाल लाइ कई आहे। छा उन पोस्ट में किथे बि मरहूम जो नालो आहे? छा इनाम सियाल मरहूम खे का क़ौमी शहीद करार ॾिनो आहे जो मुंहिंजी लिखियल पोस्ट खे इन मामले सां मनसूब कयो वियो? शिराज नाइच साहिब जेको पीपलो आहे, मुंहिंजे ख़िलाफ़ ॿी पोस्ट रखी ऐं लिखियाईं त हीअ पोस्ट इनाम सियाल बाबति आहे, जॾहिं त मुंहिंजी पोस्ट कयल मंशात ख़िलाफ़ 6 पोस्टनि में मजमूई तौरु क़ौमी कारकुन जी मंशात वापराइण जी इलत बाबति हुयूं। सतार ज़ंगेजो साहिब मूं बाबति पोस्ट रखी ॾुख जो इज़हार कयो। बाक़ी जिन क़ौमी कारकुननि हस्बे रिवायत कमेंट में घटि वधि ॻाल्हायो, उन्हनि ते मां इन करे बि मयार नथो ॾियां छाकाणि उन्हनि खे अक़ीदे परस्तीअ जे हवाले कयो वियो आहे। उनजो कमु ई आहे बिना सोच सम्झ जे दब दरख़्वास्त ॾिनूं ते। मां हिते वाज़े थो करियां त मुंहिंजी हिकु बि पोस्ट जो तालुक़ु मरहूम इनाम सियाल सां न आहे।
कंहिं क़ौमी कारकुन जो मौत मुल्ह ॾुख ऐं तकलीफ़ खां ख़ाली नाहे हूंदो। जॾहिं मूंखे उनजी ज़िंदगी जे कंहिं बि पहलू बाबति ॼाण नाहे त मां उन बाबति छो लिखंदुसि। गॾोगॾु हिकु ॻाल्हि यादि रखो, मूं अॼु ताईं जेके लिखियो आहे बेख़ौफ़ थी लिखियो आहे। मूंखे इल्ज़ामनि तबरनि तबसरनि जी परवाह न आहे। मुंहिंजे इन मुख़्तसर वज़ाहत जो हिकु सबबु आहे त जेके अवां माण्हू शौरी तौरु मूं बाबति सोशल मीडिया ते ग़लतफ़हमियूं पैदा कयूं आहिनि से ख़तमु थियनि। मां मुला न आहियां जो फ़तवाऊं ॾियां। हर माण्हू पंहिंजी ज़िंदगी जो पाण ज़िम्मेवार आहे, पर घटि में घटि क़ौमी अॻुवाननि ऐं क़ौमी कारकुननि खे मनशात खां परे रहणु घुरिजे। उहा मुंहिंजी वेनती बि आहे त ख़्वाहिश बि। नामियारे लेखक यार मोहम्मद चांडी हैदरामला जी पोस्ट ते लिखियो, अवां बि टके टके जूं पोस्टूं करे पंहिंजी शौरी सघ ते ज़रब लॻाई आहे। इरफान आलमाणी जवाबु ॾींदे लिखियो, मुंहिंजा साईं तव्हां सियाणा आहियो, असीं नादान आहियूं पर सम्झूं सभु था। जंहिं वक़्तु असां पंहिंजे महबूब साथी दोस्त इनाम सियाल जा कुल्हे कांदी थी जीजल सिंध जे हंज हवाले करे अञा पंहिंजे अखियुनि मां लुड़क सुकाए न सघिया हुआसीं। ऐं उन वक़्तु इनाम जे जनाज़े में हज़ारे माण्हू शरीक ॾिसी ऐं उन सां मुहबत कंदड़नि जो तइदादु सोशल मीडिया जे गहरे ॾुख में ॿुॾल ॾिसी शायदि तव्हां बर्दाश्त न करे सघिया। अवां नालो न लिखियो हो, पर अव्हां जो टारगेट असांजो महबूब दोस्त हो। इहा ॻाल्हि रुॻो मां हिकु न पर सभिनी दोस्तनि महसूसु कई। अव्हां जे सिफ़नि में शामिल सीनियर सुलझल संजीदा दोस्तनि पिणु अव्हां जे अहिड़े बेवक़्ती 86 पोस्ट ते शदीद रद्द अमल ॾिनो। सियासत में इख़्तिलाफ़ जी गुंजाइश त आहे, पर बद इख़लाक़ी जी का बि गुंजाइश न आहे। अव्हां असांजे साथियुनि मथां वक़्तनि ब वक़्तनि बद इख़लाक़ी, शराबी, बदतमीज़ जा लक़ब अलक़ाब ॾींदा रहिया आहियो। असां वरी बि मुंतशिर करण बजाए हिक ॿिए खे सहिड़ण जी कोशिशि कई आहे। ग़लतियूं ख़ताऊं हर कंहिं सां थींदियूं आहिनि, पर जहिड़ी रीति सीनियर हुअण बावजूदि अव्हां मुसलसल शर पखेड़े कारकुननि में नफ़रतूं विझण जो ॿिज छटींदा रहिया आहियो। उन मां अव्हां जी अहसास महरूमी बज़ाहिर ॾिसण वटि आहे। असां कॾहिं बि इख़लाक़ जो दामन नाहे छॾियो। वरी बि तव्हांखे इहा ई तंबीह कजे थी त छिनण खां गंढण में मज़ो आहे। शाल तव्हांखे इहा ॻाल्हि सम्झ में अचे। बाक़ी इनाम सियाल साईं GM सैद जे उन्हनि सालेह कारकुननि मां हो जेके गुण साईं पाण पंहिंजे कारकुननि में ॾिसणु चाहींदो हो। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं हैदरामला जो स्टेटस ऐं उन ते आयल रद्द अमल। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।